कराची मां ख़बर ईंदा हालु त कराची में पुलिस 40 लाख रुपयनि जी मालियत जा गुम थियल ज़ेवर बरामद करे औरत मुसाफ़िर हवाले करे छॾिया। SSP मलीर हसन सरदार न्याज़ी मूजिब हिकु औरत मुसाफ़िर सायरा मुस्तफ़ा शेख 7 अगस्त ते इस्लामाबाद खां हिकु उॾाम ज़रिए कराची पहुती हुई। हिन ॿुधायो त जॾहिं औरत घर पहुती ऐं सामान चेक कयो त इन जो हिकु थेलो मौजूदु न हो जेको हू एयरपोर्ट पार्किंग एरिया में ट्राली ते विसारे वई हुई। औरत एयरपोर्ट थाणे में रिपोर्ट दाख़िल कराई ऐं ॿुधायो त थेले में 40 लाख रुपयनि जी मालियत जा ज़ेवर, 40,000 रुपया रोक, बैंकुनि जा मुख़्तलिफ़ कार्ड ऐं दस्तावेज़ मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।